नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अव्हां सां शेयर पिया करियूं त कराची में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के असिस्टेंट डायरेक्टर अज़हर हुसैन जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। मक़तूल अज़हर हुसैन जे वारसनि जो चवणु आहे त अज़हर हुसैन 3 जून ते ऑफिस मीटिंग जो चई घर खां निकितो हो, जंहिं बाद संदसि पतो नाहे पइजी सघियो। पुलिस दावा कई आहे त मक़तूल अज़हर हुसैन के संदसि साली मुड़ुस सां गॾिजी क़त्ल कयो आहे। हू 2 ॾींहं अॻु साली जे घर वियो हो, जिते झेड़े बाद क़त्ल कयो वियो हो। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में अज़हर हुसैन जे मथे, कंध ऐं हथनि ते तशद्दुद जा निशान मौजूद आहिनि। नाज़रीन, अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया त कराची में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे असिस्टेंट डायरेक्टर अज़हर हुसैन जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। मक़तूल अज़हर हुसैन जे वारसनि जो चवणु आहे त अज़हर हुसैन 3 जून ते ऑफिस मीटिंग जो चई घर खां निकितो हो, जंहिं बाद संदसि पतो न पइजी सघियो हो। पुलिस दावा कई आहे त मक़तूल अज़हर हुसैन के संदसि साली मुड़ुस सां गॾिजी क़त्ल कयो आहे। हू 2 ॾींहं अॻु साली जे घर वियो हो, जिते झेड़े बाद क़त्ल कयो वियो हो। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में अज़हर हुसैन जे मथे, कंध ऐं हथनि ते तशद्दुद जा निशान मौजूद आहिनि।